पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में फ़ोन ते राब्तो थियो। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में फ़ोन ते राब्तो थियो। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में फ़ोन ते राब्तो थियो आहे। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा पिया हलूं। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में फ़ोन ते राब्तो थियो आहे। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में राब्तो थियो आहे। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। ही इंतहाई अहम ख़बर खां अव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा पिया हलूं। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में राब्तो थियो आहे। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में ही हॉटलाइन ते राब्तो थियो आहे। हॉटलाइन ते राब्ते दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। इंतहाई अहम अपडेट्स अव्हां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs विच में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु मुकमल थी वियो आहे। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं भारत जे DGMOs में हॉटलाइन ते राब्तो थियो आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तजज़िया निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, इस हवाले से मज़ीद क्या अपडेट्स देंगे आप हमें? पाकिस्तान और भारत के DG मिलिट्री ऑपरेशंस के दरमियान आज टेलीफोनिक राब्ता हुआ है। हॉटलाइन पर होने वाले इस राब्ते में जंग बंदी को मज़ीद मौसर बनाने से मुतल्लक़ मुख्तलिफ तजावीज़ पर गौर किया गया और ये इब्तदाई राब्ता था जिसमें दोनों फरीक़ैन ने अपना अपना मौक़िफ़ बयान किया है। और ज़राए का कहना है कि पाकिस्तान और भारत ने जंग बंदी मुआहदा जारी रखने पर इत्तफ़ाक़ किया है। दोनों ममालिक एक दूसरे की जो जोग्राफियाई हदूद सरहदों का तहफ़्फ़ुज़ जो है वो एहतराम करेंगे। ड्रोन नहीं भेजे जाएंगे और जो इश्ताल अंग्रेजी है वो भी नहीं की जाएगी। आइंदा जो आने वाली बातचीत है वो आइंदा दिनों में जारी रखी जाएगी ताकि जो दीगर जो अमूर हैं मुतनाज़ा अमूर उसके ऊपर बात की जा सकेगी। बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।